हक़ मौजूद साथियों, दुआ आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। ऐं शिकारपुर में सॼी सिंध में सिंधी थिएटर जी शुरूआति थी चुकी आहे। शिकारपुर हिकिड़ो तारीख़ी शहर, उतां जो आचार मूंखे ॾाढो वणंदो आहे। ठीकु आहे। सो उस्ताद अब्दुल वहीद आर्ट अकेडमी, उन्हनि जे पारां शिकारपुर में सिंधी इस्लाही स्टेज नाटक, इस्लाह माना सबक़ु ॾींदड़ या तव्हांखे को नियापो सुठो ॾींदड़ थिएटर थी रहियो आहे। कॾहिं त रब ॿुधंदो, बेशक कॾहिं त रब ॿुधंदो। कहाणी लिखियल आहे उफ़क़ बशीर चन्ना जी, डायरेक्टर आहे ज़ुल्फ़कार हैदर ऐं प्रोड्यूसर आहे मोहम्मद सलाह बलोच। 15 नवंबर 2025। अच्छा, कहिड़ी जॻह ते? तव्हां सभिनी खे गॾिजणो आहे, सब्ज़ाज़ार हाल शिकारपुर। ठीकु आहे। 12 बजे सूधो अचिजो। थी सघे थो असां बि हुजूं, सरप्राइज़ ॾियूं तव्हांखे। अचिजो, गॾिजी थिएटर ॾिसंदासीं, इंजॉय कंदासीं ऐं हथी ॾींदासीं पंहिंजे सिंधी थिएटर खे। छो त ॾाढी खोट थी महसूसु थिए, घणे वक़्त खां इहा खोट असांखे महसूसु पए थी त सिंधी थिएटर किथे आहे। हाणे शुरूआति थी चुकी आहे। असांजा साथी बाक़ाइदा कम खे लॻा पिया आहिनि। सो सब्ज़ाज़ार हॉल में शिकारपुर में 15 नवंबर ते ज़रूरु पहुचिजो। 12 बजनि सूधो ऐं ॾिसो त थिएटर में कहिड़ियूं सुठियूं शयूं तव्हांखे मिलनि थियूं ऐं सबक़ु ॾाढो सुठो आहे। कॾहिं त रब ॿुधंदो। असां नाउमीद थी विया आहियूं ज़िंदगीअ खां ऐं परेशान थी विया आहियूं, असांखे का आस न रही आहे। सो अचो त ॾिसूं त कॾहिं त रब ॿुधंदो। लेखक जेको असांखे ॿुधाइणु चाहे थो, छा थो ॿुधाइणु चाहे, छा थो सम्झाइणु चाहे, त आस जो कॾहिं बि हथु न छॾियो, आस खे रखो। ठीकु आहे। गॾु थींदासीं 15 नवंबर ते, सदाईं गॾु।